बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या अली अलैहिस्सलाम मदद। हक मौजूद पंचतन पाक अलैहिस्सलाम सदा मौजूद। ज़िक्र करबला जे शहीदन पाकन जो। जीअं हाणे पहिरियों हमलो थी गुज़रियो ऐं ॿिए हमले में जेके शहादतूं शुरू थियूं आहिनि त उहे कुझु ई कलाकनि जे अंदरि मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा जानिसार सभिनीनि पंहिंजियूं जानियूं क़ुर्बान कयूं। अहल बैत अलैहिस्सलाम मौला जा जेके मालिकनि सां गॾु आहिनि उहे सभु शहीद था थियनि। त हाणे जेको सिलसिलो हले पियो त उन मंज़र खे जेकर ख़्याल में रखिजे त ही सभु शहादतूं हाणे कुझु कलाकनि में मंझंदि जो वक़्तु आहे ज़ुहर जो, उतां खां हाणे कुझु ई कलाकनि में सभु शहादतूं थियनि थियूं। सो हाणे इन फ़ौजी हमले में जेको ॿियो हमलो जेको थियो आहे कलाक खनि पहिरीं या उन विच ते जेतिरी बि घड़ियूं गुज़रियूं आहिनि, पहिरीं लखनि जी तादाद में तीर वठा, उन में जेके शहादतूं थियूं ही सभु बीठा सीना साम्हूं करे पंहिंजे मौला जे पारां उहे शहीद थिया। ज़िक्र हींअर अचे थो साईं सैफ इब्ने हारिस अलैहिस्सलाम जो ऐं साईं मालिक इब्ने अब्दुल्ला अलैहिस्सलाम। हाणे इन्हनि ॿिन्हिनि जो गॾु इन करे ज़िक्र थो अचे जो ही मासात हुआ पाण में ऐं गॾु ई मौला पाक वटि हाज़िर थिया। ॾहीं ते ही ॿई उते पंहिंजो हिकिड़ो ख़ादिम सां इन्हनि सां साण हो शबीब नाले। ही टई ॼणा जॾहिं हिननि हाणे जीअं 14,000 नाज़रा जेके ॿुधूं था त 14,000 त हाणे उहे हुआ जेके चौधारी या कूफे जे पासे खां बीठा ॾिसनि पिया त हाणे ॾिसूं त थिए छा थो। 360 कारी ऐं बाक़ी 1.25 लख खां वधीक जी जेका फ़ौज। त हाणे हिननि बि जॾहिं ही पहुता, ही कूफे जा हा, ही बि जॾहिं उते मंज़र ते पहुता आहिनि त पोइ ही उते बीठा कोन नाज़रान में, ही लंघी वधी आया ऐं मौला वटि इमाम हुसैन अलैहिस्सलाम वटि अची रोईंदा अखियुनि मां आब हारींदा अची सिधो मालिकनि जे क़दमनि में सजदो कयूं। मौला पाक इमाम हुसैन अलैहिस्सलाम पुछियो, तव्हां छो था रो? तव्हांखे मौला कुझु ई घड़ियुनि में तव्हांखे अखियुनि में चमक अची ईंदी ख़ुशी जी। हुननि चयो, मौला पाक असां तव्हां तां क़ुर्बान थियूं, मौला असां पंहिंजे अंजाम करे नथा रोऊं, असांखे रोअण इन हाल ते थो अचे जो ही कहिड़ी उम्मत आहे जो ही लखनि में जमा थिया आहिनि, मौला तो ज़ात पाक सां साम्हूं थिया आहिनि, असांखे इन ते रोअण थो अचे। मौला पाक अलैहिस्सलाम चयो, तव्हां सब्र कयो, तव्हां हक़ ते अची विया आहियो। ऐं मालिकनि जा लफ़्ज़ जेके तारीख़ में आहिनि उन हिसाब सां इहे ॻाल्हियूं। पोइ हिननि बि इन ॿियो जेको हमलो आहे इन में अञा साईं हिकिड़ो ॿियो बि शहीद थियो आहे जेको ॻाल्हाए थो पियो हिननि सां, अॻियां वधी वियो आहे, उनजो अॻियां मुकमल ज़िक्र ईंदो, पर उन साॻे घड़ियुनि में हाणे ही बि तयारु बीठा आहिनि। उन शहीद जो नालो आहे साईं हंज़ला इब्ने असद अलैहिस्सलाम। उहो कूफी यज़ीदी लश्कर खे अॻियां वञी सम्झाए पियो उन्हनि खे, वरी बि उन्हनि खे ताक़ीद करे पियो। उन माली जेको ॿियो हमलो जेको थियो आहे उन में साईं उमैर कल्बी जिन जो ज़िक्र कयोसीं, अब्दुल्ला इब्ने उमैर कल्बी ऐं साईं हंज़ला इब्ने असद अलैहिस्सलाम मुकमल ज़िक्र अॻियां ईंदो, त उहो बि उन महिल शहीद थियो आहे। ही बि पोइ मैदान में लहनि था मौला खां अमुर वठी ॿई, साईं सैफ इब्ने अल हारिस अलैहिस्सलाम ऐं मालिक इब्ने अब्दुल्ला अलैहिस्सलाम पाण में मासात, इहे ॿई लहनि था, अॻियां वधी वञनि था मैदान में, उतां वरी हेॾां मौला पाक ॾे रुख़ करे उतां सजूद था कनि ऐं मौला पाक जी ज़ात खे सलाम था पेश कनि। ऐं पोइ उते ही बि उन हमले में पंहिंजी जान निसार कनि था, क़ुर्बान थियनि था पंहिंजे मौला साईं सैफ इब्ने अल हारिस अलैहिस्सलाम ऐं मालिक इब्ने अब्दुल्ला अलैहिस्सलाम।
यज़ीद जी फ़ौज जो जेको लश्कर हो, उन में जेको फ़ौजियुनि जो जेको तादादु आहे, उहो वक़्त सां गॾु तारीख़ खे फेराईंदे फेराईंदे तव्हांखे हैरत थींदी त अॼु वञी 1000 ते बीहारियो वियो आहे। ऐं उहो ज़ाहिर आहे त जेके मौला जा मुख़ालिफ़ उहो ॿिज हलंदो अचे उन्हनि पारां। त अॼु जेके हिन मॉडर्न टाइम्स में जेकर तव्हां सर्च कंदव इंटरनेट ते त तव्हांखे ख़बर इहा पवंदी, ॿिया सोर्सिस बि आहिनि, ॿियो डेटा बि आहे, पर जेको टॉप सर्च में ईंदो उहो चवंदा त 1000 माण्हू हुआ या फ़ौजी हुआ यज़ीद जे लश्कर में। ऐं इहो आहे अंग यज़ीद जी फ़ौज जो। हक़ीक़त इहा आहे त यज़ीद जी फ़ौज 30,000 त मुतफ़िक़ तारीख़ुनि में लिखियो वियो आहे, सो बि अञा बि वरी बि जेके मॉडर्न टाइम्स में तारीख़ूं लिखियूं वयूं आहिनि। छो त यज़ीद वटि जेके फ़ौजूं हुयूं उहे सल्तनतूं यज़ीद जूं रुगो शाम ऐं मके मदीने ताईं महदूद न हुयूं। हुन वटि 9 खां वधीक रियासतूं तारीख़ में मौजूदु आहिनि, नंढियूं नंढियूं, उहे सभु मौजूदु हुयूं। त हुन हड़नि मां ई हुन फ़ौजूं घुरायूं त ॼण इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे ज़ेर करे सघे, मालिकनि खे ताबे करे सघे ऐं पाण मंझराए सघे। सो मुल्क हिजाज़ जी फ़ौज हुई, यमन जी फ़ौज हुई, मिस्र जी फ़ौज हुई, शाम में त हिन जो तख़्त हो वेठल उते हो, शाम जी फ़ौज हुई। ऐं शाम तॾहिं जेको आहे अदन या जॉर्डन जेको आहे उहो बि शाम में शामिल हो, लेबनान बि शाम में शामिल हो। सो मुल्क फारिस जी फ़ौज हुई, कूफे ऐं बसरा जी फ़ौज हुई। त हाणे इहे फ़ौजूं जेके आहिनि उहो 1000 माण्हू कोन थो थिए, ऐं तारीख़ में उहे किताब उहे मौजूदु आहिनि, ऐं मौला जे करम सां जेसीं मालिक चाहियो उहे इहे तारीख़ूं मौजूदु रहंदियूं। त 1.25 लख खां वधीक थिए थो फ़ौजियुनि जो अंग। हिजाज़, यमन, मिस्र, शाम, जॉर्डन, लेबनान, फारिस, कूफा, बसरा ऐं अञा ॿिया बि इलाइक़ा, इन्हनि सभिनीनि जी फ़ौजूं जमा करायूं त ॼण हू मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक खे ज़ेर करे सघे, मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक जी जेका हक़ीक़त आहे उनखे दॿाए सघे ऐं उनखे लिकाए सघे। अॻाटे दौर खां वठी जेकर उन्हनि पुराणा जेके असुल जेके तारीख़ जा बाब जेके लिखिया विया आहिनि उन्हनि खां जे वठिजे त 1,20,000 खां वधीक अंग आहे तारीख़ में। खोड़ सारे जेके उन वक़्तु जेके मुल्क हुआ उहे हिन जी ज़ोरी जेका हुकूमत हिन ऐं हिननि जे पीउ ठाही, माविया जेका ठाही, उन्हनि सभिनीनि मुल्कनि जूं फ़ौजूं उहे सभु हिन हिते जमा कयूं त ॼण मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ते ही पंहिंजो ज़ोर रखी ऐं साईं खे ज़ोरी मंझराए पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ ऐं मालिकनि जे दीन खे नीस्तो नाबूद करे, मौला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीन पाक खे। सो 80,000 जो जेको लश्कर आहे उहो सिर्फ़ कूफे जो आहे ऐं तारीख़ में जो हवालो मौजूदु आहे। उनखां पोइ इन 80,000 में हिजाज़ जा जेके आहिनि फ़ौजी उहे अञा शामिल कोन्हनि, माना मके ऐं मदीने जी जेके हितां जेके हिन फ़ौजूं घुरायूं इहे अञा शामिल न आहिनि। सो 80,000 त थिया कूफे जा। उनखां सवाइ उमर इब्न साद उन जा पंहिंजा जेके 6,000 जो दस्तो उन वटि हो। सिनान बिन अनस नाले उन माण्हू जा 4,000 उन वटि पंहिंजो दस्तो हो। उर्वत इब्न वैस वटि 4,000 जो दस्तो हो।
ऐं शब्स बिन रबी उन वटि 4000 जो दस्तो हो ऐं शिमिर ज़िल जोशन जो नालो मशहूरु आहे, उन वटि बि 4000 जो दस्तो हो। त हाणे ये 22,000 अञा अरकम इब्ने ज़ियाद जमा कया हा ऐं अञा चवनि था 22,000 तारीख़ में मौजूदु आहे। यज़ीद इब्ने रकबी कल्बी 2000, हसीन बिन नुमैर इब्ने अस्कूनी 4000, माज़ानी 3000, नासे माज़ानी 2000 ऐं 33,000 माण्हू। हाणे इहो वरी अलॻि पूरो जमा थिए थो, त जेकॾहिं इहो हिसाबु हणिजे त 1.25 लख खां या 1,20,000 खां इहो अंगु चढ़ी थो वञे। त इहो हो यज़ीद जे लश्कर जो तादाद। ऐं हेॾां मालिकनि सां जेके शहीद आहिनि 72 या उनखां वधीक बि, ऐं ॿिया जेको हरम पाक आहे मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन जो हरम पाक ऐं ॿियनि सरकार जिन जे असाब सगोरनि जो हरम पाक, जंहिंमें ख़ातून पाक बीबियूं ॿारड़ा शामिल आहिनि। त ऐं मौला सां गॾु जेके शहीद पोइ थिया आहिनि, इहे सभु मिलाए करे बि 125 जो अंगु थिए थो। पर छो त तारीख़ ॾिसो ई था जेको माहौल आहे, उनखे कूड़ो साबित करण जे लाइ, मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक जी ज़ात मुबारक खे कूड़ो साबित करण जे लाइ या उनखे बाग़ी साबित करण जे लाइ, ऐं वरी यज़ीद ऐं यज़ीद जे पीउ माविया जी परवरिश नतीजो हो यज़ीद, उन्हनि तां बार हटाइण जे लाइ तारीख़ में इन्हनि नंबरनि खे घटाए अची 1000 ते भियारियो वियो आहे, या वधि में वधि ॿियो नंबर जेको आहे उहो 30,000 जो मिले थो। सो हिकिड़ी त इहा ॻाल्हि बि ॼाणंदा हलूं। ॿियो त 18,000 त सिर्फ़ु नाज़रा ॾिसण वारा, निज़ारो अची ॾिसण वारा त हाणे छा थो थिए उहे जमा थिया हुआ। मुर्शिद पाक फ़कीर जान मोहम्मद जानन चंद साईं फरमायो आहे त 18,000 नाज़रा 360 हुआ कारी, हुसैन पाक खां थिया बाग़ी बेज़ारी, यज़ीद वटि खाधी वञी दुंबन दावत। त 18,000 नाज़रा तारीख़ में मौजूदु आहे। त सिर्फ़ु माण्हू गॾु थिया ॾिसण जे लाइ, त हाणे ॾिसूं त छा थो थिए। 360 हाफ़िज़ क़ुरान कारी उहे मौजूदु हुआ, फ़तवा ॾियण वारा बि उहे हुआ ऐं उहे बि मौजूदु हुआ। उनखां धार, इन नंबर खां, इन अंग खां धार जेको आहे 1.25 लख खां वधीक जी फ़ौज जेका आहे उहा गॾु थी आहे मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे झुकाइण जे लाइ, साईं खे दीन हक़ तां हटाइण जे लाइ, ऐं साईं जी ज़ात पाक जो इनकार करण जे लाइ। इहे एतिरो लश्कर आहे ऐं इहो तमामु ज़रूरी आहे त इहो ॼाणिजे त इहे असुल नंबर छा हो, असुल केतिरा हुआ। छो त अॼु जेकर पढ़िजे थो या असां वटि कोन पढ़ाईंदा सिंध में या पाकिस्तान में इहा शइ, मौला उन्हनि खे सम्झ ॾे, ईंदड़ हाकिमनि ऐं हुकुमराननि खे, जो हक़ सची ॻाल्हि कनि ऐं हक़ सच जो पैगाम पढ़ाइनि। सो इहो ॼाणण बि तमामु ज़रूरी आहे त केतिरी फ़ौज हुई जेका मौला जे ख़िलाफ़। ज़िक्र साईं अमरो इब्ने ख़ालिद अल सैदावी अलैहिस्सलाम जिन जो, ऐं संदन ख़ादिम ऐं संदन शागिर्द साद मौलाई अमरो अलैहिस्सलाम। साईं अमरो इब्ने ख़ालिद अल सैदावी असदी कबीले सां तालुक़ रखंदड़ हो, कूफ़े जो रहवासी हो ऐं तमामु पुरवकार इज़तदार शख़्सियत जो मालिक हो। मौला पंजतन पाक अलैहिस्सलाम जिन जे हक़ जे पैगाम, जिन जे
हक़ जे दीन ते शुरू खां वठी क़ाइमु रहियो, साबित क़दम रहियो। जॾहिं साईं मुस्लिम इब्न अकील अलैहिस्सलाम कूफ़े में अचनि था, तॾहिं साईं मुस्लिम इब्न अकील अलैहिस्सलाम सां बि ही गॾोगॾु रहियो। पोइ जॾहिं उबैदुल्ला इब्न ज़ियाद जेको यज़ीद जी पारां गवर्नर मुक़ररु कयल हो कूफ़े जो, उन जॾहिं माण्हुनि ते कूफ़े जे माण्हुनि ते सख़्तियूं शुरू कयूं, त उन सख़्तियुनि खां डिॼी खोड़ सारा कूफ़े जा माण्हू पंहिंजा क़दम पोइते करे विया। साईं मुस्लिम इब्न अकील अलैहिस्सलाम जी शहादत, साईं खे जेको क़त्ल कयो वियो कूफ़े में उबैदुल्ला पारां, उनजी फ़ौजियुनि पारां झले साईं खे गिरफ़्तार करे, हूअं हो साईं खे गिरफ़्तार बि न करे सघनि हा, धोखे सां साईं खे गिरफ़्तार करे जॾहिं साईं जिन जो क़त्ल कयो वियो, त पोइ साईं अमरो इब्न ख़ालिद अल सैदावी अलैहिस्सलाम हिननि खां लिकी वियो। ऐं पोइ जॾहिं खेसि ख़बर पई कुझु ई ॾींहंनि में, त मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम अची करबला पहुता आहिनि, त ही पंहिंजे ख़ादिम साद मौलाई अमरो अलैहिस्सलाम सां गॾिजी मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक वटि हाज़िर थियो। ऐं इन ॿिए हमले में, जेको तीरनि खां पोइ वारो जेको फ़ौजियुनि जो हमिलो शुरू थियो आहे, उन में मौला पारां विढ़ंदे पाण अमरो इब्न ख़ालिद अल सैदावी अलैहिस्सलाम ऐं संदसि ख़ादिम साद मौलाई अमरो अलैहिस्सलाम इहे शहीद थिया आहिनि। ज़िक्र साईं मजमा इब्न अब्दुल्ला अलैहिस्सलाम जिन जो। साईं जिन जे फ़र्ज़नि जे ज़िक्र में साईं आइज़ इब्न मजमा इब्न अब्दुल्ला अलैहिस्सलाम जिन जे ज़िक्र में साईं जिन जो नालो असां ॿुधियो पढ़ियोसीं, मजमा इब्न अब्दुल्ला अलैहिस्सलाम जिन जो। साईं जिन जे फ़र्ज़नि जे शहीद थियण खां पोइ जॾहिं फ़ौजी दस्ता लही पिया, काहे आया, उन हमले में साईं मजमा इब्न अब्दुल्ला अलैहिस्सलाम ऐं अमरो इब्न ख़ालिद अल सैदावी अलैहिस्सलाम, साद मौलाई अमरो अलैहिस्सलाम ऐं साईं जिन्नादा इब्न हरस अलैहिस्सलाम, इहे 4 मौला जा मर्द इहे लथान मैदान में ऐं हिननि यज़ीदी लश्कर सां मुक़ाबिलो कयो आहे। यज़ीदी लश्कर वरी टल इहा कई, छो त हू हज़ारनि में हुआ, ही 4 ॼणा हुआ, त हिननि खे चइनिनि खे जुदा जुदा दस्ता घेरे विया ऐं ही 4 मर्द ही विढ़ंदा रहिया। ऐं पोइ हुननि यज़ीदी लश्कर पारां अमरो इब्न हज्जाज नाले हिकिड़ो ॿियो सिपह सालार हो, उन वरी पंहिंजो हज़ारनि जो दस्तो अञा इज़ाफ़ी बि हिननि ॿियनि दस्तनि सां गॾिजी चढ़ाई कई। ऐं इन झड़प में मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक जा जेके सहाबी अलैहिस्सलाम मौजूदु हुआ, उन्हनि सफ़ा साम्हूं थी उन्हनि मुक़ाबिलो कयो ऐं हू हिननि जी शुजात, हिननि जी बहादुरी खे ॾिसी दहिलजी विया। हुननि पंहिंजी तरफ़ां तीर वसाया ऐं पोइते हटिया, तीर बि वसाईंदा विया, नेज़नि सां बि वार कंदा विया, पर वरी बि हू पोइते हटिया। इन हमले में वरी इन झड़प में साईं मजमा इब्न अब्दुल्ला अलैहिस्सलाम
ऐं जीअं इस्म पाक हींअर पढ़ी आयासीं, साईं अमरो इब्न ख़ालिद अल सैदावी अलैहिस्सलाम, साद मौलाई अमरो अलैहिस्सलाम ऐं जिनादा इब्न हरस अलैहिस्सलाम या हारिस अलैहिस्सलाम, इहे चारई इन हमले में, इन झड़प में शहीद थिया आहिनि, पंहिंजे मौला पाक खां क़ुर्बान थिया आहिनि। ज़िक्र साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर अलैहिस्सलाम जिन जो। साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर अलैहिस्सलाम कूफे जो रहवासी हो ऐं पाण आलिमे दीन बि हो, मुअल्लिम बि हो, हाफ़िज़े क़ुरान कारी हो क़ुरान पाक जो, ऐं मस्जिद कूफा में इल्म ॾियण जो कमु इहो बि कंदो हो, क़ुरान पाक पढ़ाइण जो कमु इहो बि हिन जो कमु हो। हाणे हिकिड़े पासे जीअं ॿुधूं था त 360 कारी तारीख़ में मौजूद आहिनि जेके यज़ीद वटि विकामिया हाफ़िज़ क़ुरान हुआ। 360 ॼणा, उन्हनि जो मुख्य अॻुवाण हो काज़ी शुरे, ऐं पोइ ही सभु क़ुरान खणी कच्छ में वञी यज़ीद वटि पहुता ऐं चयूं त असां, तूं ई इमाम वक़्त जो बि तूं, बादशाह बि तूं, ख़लीफ़ो बि तूं, असां लिखी था ॾियूं त सभु कुझु तूं, हुसैन जेको आहे बातिल थिया। फ़तवा जेका ॾिनी उहा इन्हनि ॾिनी। हिकिड़े पासे उहे कारी हुआ, फ़कीर साईं चयो न, खणी क़ुरान, फ़कीर जान मोहम्मद जानन चंद मुर्शिद पाक चवनि था त खणी क़ुरान कच्छनि में अची साझुर लालच ते सड़िया इब्लीस चयो अल्लाह खे, आया तोॾे थोरा मूं ॾे घणा। सो ही जेके घणा हुआ इहे हुन दग ते विया। सो जॾहिं इन खे ॾिसिजे थो त ही कारी हुआ, ही साईं बि कारी हो, साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर अलैहिस्सलाम। छो त क़ुरान रुगो पढ़णु काफ़ी नाहे, क़ुरान रुगो हिफ़्ज़ करणु काफ़ी नाहे। हुननि खे क़ुरान हाफ़िज़े में त हो, पर हुननि जे क़ल्ब में, सीने में, शऊर में, हुननि जे ज़मीर में हुननि क़ुरान पाक खे पंहिंजे जाइ कोन ॾिनी। ॿिए पासे ही जेको साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर अलैहिस्सलाम ऐं अहिड़ा ॿिया शहीद जेके मालिकनि सां गॾु शहीद थिया, जेके हाफ़िज़ हुआ क़ुरान पाक जा, उन्हनि खे हाफ़िज़े में त क़ुरान पाक हो ई हो, कारी बि हुआ क़ुरान पाक जा उहे, पर हिननि जे क़ल्ब में क़ुरान लथल, हिननि जे रूह में क़ुरान समाइजी वियो, ऐं हिननि न सिर्फ़ क़ुरान सामित, उन किताब, उन कलाम खे सुञातो ऐं पंहिंजे सीने में समायो, पर हुननि नातिक़े क़ुरान जेको आहे, ॻाल्हाईंदड़ क़ुरान, हलंदड़ फिरंदड़ जिस्म जामे में क़ुरान, उहो सुञातो मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे। इहो फ़र्क़ु हो हिननि ॿिन्हिनि, ॿई धुरियूं ॾिसिजे त ॿिन्हिनि पासे कारी हाफ़िज़ क़ुरान हुआ, पर हिकिड़े पासे उहे हुआ जीअं फ़कीर जानन चंद साईं हिकिड़े कलाम में चवनि था, हिकिड़े बैत में चवनि था त जिन कलमू भरियो कल्ब सी उहे मालो माल। शुरू असल में बैत हीअं थो थिए त जिन कलमू पढ़ियो ज़ुबान सी तिनी वटा काल, जिन कलमू पढ़ियो ज़ुबान सी तिनी वटा काल, जिन कलमू भरियो कल्ब सी उहे मालो माल। तो हिननि जे सीने में, कल्ब में क़ुरान पाक हो। साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर अलैहिस्सलाम जहिड़ा जेके शींह मौला जा मर्द मुजाहिद। ऐं फ़कीर जानन चंद साईं आलिम जी बि डेफिनेशन ॾिनी आहे। ईअं साईं जीअं बयानु कयो आहे, हिकिड़े हिकिड़े मौज़ू ते साईं उनखे डिफाइन जीअं कयो आहे, अहिड़ो मिसाल अॻु में नथो मिले असांखे किथे बि, तसव्वुफ़ जे पूरे लिटरेचर में। सिंधी अदब हुजे पंहिंजो, या उन फ़ारसी अदब हुजे, या अरबी अदब हुजे, ईअं खणी हिकु हिकु मौज़ू खे डिफाइन करणु, इहो फ़कीर जान मोहम्मद जानन चंद सादिक़ अली साईं कयो, हक़ इस्बात उन लाइ शाहिद आहे। सो फ़कीर साईं चवनि था त आलिम चइजे उनखे जेको इल्मू कढे अर्क,
आलिम चइजे उनखे जेको इल्मूं कढे अर्क सत निचोड़ उनजो, अर्क जी गुलाब जो अर्क ॿुधंदा आहियूं ईअं नौजवान दोस्तनि जे लाइ। आलिम चइजे उनखे जेको इल्मूं कढे अर्क, अमल करे अर्क ते, ॿिया वेढ़े रखे वर्क, अमल करे अर्क ते ॿिया वेढ़े रखे वर्क, दुनिया ऐं उक़बा यानी जन्नत, दुनिया ऐं उक़बा जो दिल मां कढे दर्क, दुनिया जी बि लालच ऐं तमन्ना तमो न रखे, जन्नत जी बि लालच ऐं तमन्ना तमो न रखे। छो त मौला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो कौल आहे, तालिब दुनिया मुखन्निस, दुनिया जा तालिब, दुनिया जी तलब तमा रखण वारा उहे मुखन्निस खदड़ा, तालिबुल उक़बा जन्नत, तालिबुल उक़बा मोनिस, जन्नत जा तलबगार, उन जे कढ कम करण वारा, उन लाइ जुस्तजू करण वारा उहे औरतूं। तालिबुल मौला मुज़क्किर, मौला जे लाइ तलब रखण वारा, मौला जी तलब रखण वारा, मौला खे वाझाईंदड़ वारा, ऐं मौला खे चाहण वारा, मौला जा आशिक, उहे मर्द तोड़े उहे हिन जामे हयाती में ख़ातून हुजनि, औरतूं हुजनि, न्याणियूं हुजनि, पर हुननि जे रूह में जेकर मौला जी तलब आहे त हू मौला जा मर्द थी उहे रूह ते उथंदा। तालिबुल मौला मुज़क्किर, मन लहू मौला फलहू अलकुल, जंहिं वटि मौला आहे उन वटि पोइ सभु कुझु आहे। सो फ़कीर साईं फरमाइनि था, आलिम चइजे उनखे जेको इल्मूं कढे अर्क, अमल करे अर्क ते ॿिया वेढ़े रखे वर्क, दुनिया ऐं उक़बा जो दिल मां कढे दर्क, तालिबुल मौला मुज़क्किर गाज़ी थे गर्क, मज़हब कढे मन मां, फ़िरके वारियत फ़िरको इहो पंहिंजे दिमाग़ मां, पंहिंजे दिलि मां इन शइ खे कढे, मज़हब कढे मन मां, हर जा पसे हक़, हर जा ॾिसे हक़, हर जा हक़ सां थी बीहे, इंसानियत खे ॾिसे, हक़ अदुल खे ॾिसे, उते बि थी बीहे, पोइ ॼाणण चन चए पक, आलिम चइजे उनखे। वरी आलिम ही जेको साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर अलैहिस्सलाम शहीद पाक आहे, मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहीदनि में, ही उहो तबिको आहे आलिमनि जो जिन सुञातो, सिर्फ़ु इल्मु हासिल न कयूं, इल्म खे उन्हनि पाण में जज़्ब करे उन मां इश्क सां हासिल कयूं ऐं सुञातऊं त इल्मु त आहे क़ुरान पाक जो, पर नातिक क़ुरान हुसैन आहे, इल्मु आहे क़ुरान पाक जो, हक़ ते हुसैन आहे। इहो फ़र्क़ु आहे। ॿिया आलिम जेके आहिनि उन्हनि जे लाइ बि साईं इन बैत खां मथे बैत में साईं चवनि था त फ़कीर जानर चंद साईं फरमाइनि था त आलिम न चइबो उनखे जेको रुॻा पढ़े अखर, कोड़ियूं क़ुरान जूं जे हुजनि पुठी मथां खर, माना क़ुरान जी पूरी हिकिड़ो ॿोरी हुजे, गठड़ी हुजे जंहिंमें क़ुरान पाक हुजनि बेहिसाब खोड़सारा, ऐं उहो तव्हां गॾ जी पुठी ते रखी छॾो त उन सां गॾ जेको आहे उहो गाबो न थींदो, गॾ गाबो न थिए, खर उहो ई खर। आलिम न चइबो उनखे जेको रुॻा पढ़े अखर, कोड़ियूं क़ुरान जूं जे हुजनि पुठी मथां खर, गॾ गाबो न थिए, खर उहो ई खर, न कोई उहो हलाल ई थींदो क़ुरान पाक उन मथां रखण सां। गॾ मट घोड़े तां तब थिए खचर, गॾ मट घोड़े तां तब थिए खचर, समुंड जो सामूंडी न थिए, कॾहिं न पाए पर घिड़े ई कोन थो, उन इल्म में उहो लहे ई कोन थो, उन इल्म खे उहो समाए कोन थो। साईं अॻियां था चवनि, ॼाणण चन चवे अखर, इहे वागू थींदा वेड़ में। सो साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर अलैहिस्सलाम जे ज़िक्र ॾे मोटूं था त ही बि साईं कारी हो, हुन पासे हुन यज़ीद जे पासे वारा जेके जीअं फ़कीर साईं ॿिए चवनि था त 18,000 नाज़रा जेको ॿुधियो बैत साईं जे हिकिड़े कलाम जी सिटा बैत न आहे, मिसरो आहे हिकिड़ो, 18,000 नाज़रा
660 हुआ कारी हुसैन पाक खां थिया बाग़ी बेज़ारी यज़ीद वटि खाधी वञी दुम्बन दावत। सो हिकिड़ा उहे कारी हुआ, हिकिड़ो ही जंहिं नातिक़ क़ुरान मौला हुसैन अलैहिस्सलाम खे सुञातो त ॻाल्हाईंदड़ जामे जिस्म जामे हलंदड़ फिरंदड़ जेको क़ुरान आहे उहो हुसैन आहे। त साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर अलैहिस्सलाम मौला सां गॾु आहिनि, मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां करबला में गॾु आया आहिनि साईं सां। हाणे जंहिं महिल ही दाराए ज़िक्र हले थो पियो आशूरे जो ई, ऐं इहो जेको हमिलो शुरू थिए थो उन मां पोइ यज़ीदी लश्कर मां हिकिड़ो हुननि जो वॾो पहलवान या वॾो जंगजू यज़ीद इब्न मकल नाले उहो अॻियां अचे थो ऐं साईं बुरैर खे चए थो, ॾिठई बुरैर तोसां अलाह छा कयो, अॼु तूं कहिड़े पासे बीठो आहीं ऐं तूं अॻु में त गुमराह न हुए। त साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर अलैहिस्सलाम था उनखे चवनि त मूंसां मुंहिंजे रब वल्लाह, माना अलाह जो कसम, मूंसां मुंहिंजे रब ॾाढो सुठो कयो। तूं ॾिस त तूं कहिड़े पासे बीठो आहीं। यज़ीद इब्न मकल चयो साईं बुरैर खे त तूं कूड़ो आहीं, अॻु में तूं कूड़ो न हुए, माना तूं क़ुरान पढ़ाईंदो आहीं ऐं दर्स ॾींदो आहीं क़ुरान पाक जो कूफे जी मस्जिद में, ऐं आऊं शाहिदी थो ॾियां तो ते गवाह आहियां त तूं गुमराह थी चुको आहीं। मक़सदु तूं हुसैन सां जो वञी बीठो आहीं, ख़लीफ़े सां गॾु कोन बीठो आहीं, यज़ीद सां कोन बीठो आहीं, तूं गुमराह थी वहीं। साईं बुरैर था उनखे चवनि त तूं जे चाहीं त पाण ॿई अलाह खे था चऊं त असां ॿिन्हिनि मां जेको बि कूड़ जे पासे आहे उनखे उहो पहिरीं खणे। हुन चयो हा, हुन एक्सेप्ट कयो, उन क़बूल कयो। यज़ीद इब्न मकल नाले जेको माण्हू यज़ीद लश्कर जो हो। पोइ उन्हनि में हिकु हिकु वार जो तौर तरीक़ो जीअं हूंदो हो, पहिरीं साईं हिन खे ई चयो बुरैर तूं वार कर मूं ते हले। हुन जो वार कयो साईं ते मकल हमरा जेको यज़ीद इब्न मकल जंहिं नालो हो, साईं खे उन सां उन वार सां का ज़रब कोन लॻी। हुन धक हयो, साईं खे थियो कुझु कोन। हाणे साईं जॾहिं बुरैर इब्न ख़ुज़ैर जवाबी कार्रवाई में हिकिड़ी ज़रब था हणनि, हिकिड़ो रुगो धक था हणनि, त हिन जो जेको उनखे खोपो पातल हो यज़ीद जे इन सिपह सालार खे, यज़ीद इब्न मकल नालो आहिनि भाई जो बि, त उनखे जेको हेलमेट जेको फ़ौजी लोही पाईंदा आहिनि उनखे विचां ॾारींदी तलवार हुनजे बिल्कुलु मथे जे विच ते वञी लॻी, खुपी वई ऐं हे उते ई पूरो थियो। एतिरे में हुननि जे यज़ीदी लश्कर मां हिकिड़ो वरी ॿियो जंहिंजो नालो हो रदी इब्न मंकस, उन साईं बुरैर ते हमिलो कयो ऐं इन जी हाणे इन महिल हिकिड़ी 1-on-1 फाइट न पई हले। ईअं सभु जेके बि मौला जा आहिनि इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक जे पारां जानिसार, उहे सभु पंहिंजी पंहिंजी जॻह ते साॻी घड़ी में ॿियनि सभु को हिननि खे रोके वेठो आहे, सभु को विढ़े थो पियो। सो ईअं न आहे त को हिकिड़ो मंज़र आहे या को स्टेडियम आहे, न, इहो अजीब मंज़र आहे ऐं अजीब जज़्बो आहे इन्हनि सभिनीनि जो ही सभु जेके आहिनि उन पंहिंजे मौत खे सेज पिया था ॾिसनि मौला इमाम हुसैन पारां जेके बि आहिनि, हो त निछावर पंहिंजी जान कयो बीठा आहिनि त अचो असां आया ई मौला हुसैन सां, मौला हुसैन तां क़ुर्बान थियण आया आहियूं, असां हक़ तां क़ुर्बान थियण आया आहियूं। सो जंहिं महिल हिननि जी बि ॾे वठि हले थी पई त साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर जेको आहे हिन ॿिए हमरा रज़ी इब्न मंकस जे मथां काबिज़ थी था पवनि, मथां जो चढ़ी अञा वेहंस था उन सीने ते, त ही दाऊं थो करे पंहिंजे हमराहनि खे चए थो त मूंखे को बचाइण वारो आहे, को बचाइण वारो आहे। त उन्हनि मां वरी काब इब्न जाबिर नाले माण्हू उहो तां नेज़ो खणे थो ऐं भॼंदो हेॾां अचे थो त पोयां खां अची साईं खे वार थो करणु चाहे साईं बुरैर इब्न ख़ुज़ैर अलैहिस्सलाम खे। साईं जी पुठी आहे उन ॾे। साईं हिन जेको पहिरियों हमराह मंकस रज़ी इब्न मंकस उन जे सीने ते साईं वेठा आहिनि,
त हुनखे हाणे हिननि जी सोच ॾिसो, यज़ीदी जेका आहिनि लश्कर में सिपाही, उहे हिनखे था चवनि त केॾां होश कर, तूं ही बुरैर इब्न खुज़ैर आहे जेको हाफ़िज़ क़ुरान आहे, कारी आहे, जेको पाण खे मस्जिद में क़ुरान पढ़ाईंदो हो। हाणे हिननि खे इहो ॾिसण में अचे पियो, यज़ीद जी लश्कर में जेके अक्सीरत आहे उन्हनि खे इहो ॾिसण में अचे पियो त हीउ हाफ़िज़ क़ुरान आहे, पर हिननि खे इहो न पियो ॾिसण में आहे त असां सभु जेके 1.25 लख जी फ़ौज मथे जमा थिया आहियूं, आया मौला हुसैन जे ख़िलाफ़ थी बीठा आहियूं। पर ख़ैर जेके मौला जे हू मौला खे रद्दी करे छॾनि त मौला हुननि खे पोइ हिदायत ॾेई, छो जॾहिं हू मौला जा इनकारी आहिनि। सो हू था रड़ करे हिनखे चवनिसि, इन हमरा खे जेको नेज़ो खयों थो अचे साईं बुरैर खे हणण जे लाइ, त ही बुरैर इब्न खुज़ैर आहे, हाफ़िज़ क़ुरान आहे। उहो ॿुधे नथो, सिधो अची साईं खे परे खां ई पुठीरो वार थो करे साईं खे पुठनि में हणे थो नेज़ो, जेको खुपी साईं जे त साम्हूं छाती खां पासराटनि जे हियां जे मथां पासराटनि जे विच मां साईं खे नेज़ो आर पार थी थो वञे। उहा साईं जे जिस्म में घुपियो पियो आहे। उते साईं शहीद था थियनि, साईं बुरैर इब्न खुज़ैर अलैहिस्सलाम। ऐं पोइ हीउ जेको जीअं हयो साईं खे नेज़ो, उन लाइ तारीख़ में मुख़्तसिर अर्ज़ु करे वञा मौजूदु आहे त उनखे हिन ॻाल्हि जो ॾाढो पछताव रहियो त मूं कहिड़े पासे थी बीठुसि, मूं कहिड़ी कहिड़ी हस्तियुनि जे ख़िलाफ़ थी बीठुसि। ऐं ख़ासि तौर ते पोइ हू ईअं पंहिंजी हुन बक़ाया जेका उमिरि गुज़री, उहा इन पछताव ऐं इन निदामत में गुज़री। सो ही ज़िक्र हो साईं बुरैर इब्न खुज़ैर अलैहिस्सलाम जिन जो, जेके कूफ़े जा हुआ, हाफ़िज़ क़ुरान हुआ, कारी हुआ, मौला हुसैन अलैहिस्सलाम पारां शहीद थिया। साईं बुरैर इब्न खुज़ैर अलैहिस्सलाम। ज़िक्र आहे साईं अमरो इब्न करज़ाद इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम जिन जो। साईं जिन जो बाबा साईं हज़रत करज़ाद इब्न काब अल अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हो मौला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो सहाबी हो। मौला इमाम अली अलैहिस्सलाम जिन जो सहाबी रहियो। मौला पाक अमीरुल मोमिनीन अली अलैहिस्सलाम जिन खेस फ़ारस ते मुक़र्रब कयो हो। साईं करज़ाद इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम जिन जो विसाल 51 हिजरी में थियो ऐं संदन औलाद मां साईं अमरो संदन फर्ज़ंद ऐं साईं अली अमरो संदन फर्ज़ंद, इहे मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम वटि करबला में हाज़िर थिया। उन्हनि ॾींहंनि में जॾहिं अञा ही कशीदगी अञा शुरू न थी हुई, मालिक अञा पहुता आहिनि मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक जिन करबला में 2 मुहर्रम ते। उन्हनि ॾिहाड़नि में ही अची माल पाक वटि हाज़िर थिया ऐं साईं अमरो इब्न करज़ाद इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम उन्हनि मालिकनि जे जानिसारनि मंझां आहिनि जेके मुस्तक़िल जिन खे मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक मोकिलीन पिया पंहिंजो सफ़ीर करे, पंहिंजो न्यापो ॾेई यज़ीद जे सिपह सालारनि खे, जंहिंमें उमर इब्न साद इब्न अबी वक़ास शामिल आहे या मुखिया माण्हू आहे, ताकि वरी बि मालिक उन्हनि खे मोहलत ॾियनि। मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक उन्हनि खे मोहलत पिया ॾियनि, उन्हनि खे चांस ॾियनि पिया त हू हक़ खे सुञाणनि, हक़ जे दीन ते ही बिहनि ऐं बातिल जी पर ऐं बातिल जो पासो छॾीनि।
त उन्हनि में साईं अमरो इब्न करज़ात इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम भी शामिल आहे, जेके मौला इमाम हुसैन पाक जे पारां वञी हिन खे सम्झाइनि पिया। ऐं जॾहिं साईं अमरो इब्न करज़ात इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम वया उमर इब्न साद इब्न अबी वकास वटि, त शिमिर उन गुफ्तगू में मुदाख़लत कई ऐं उहा ॻाल्हि ॿोल मुकमल बि थियण न ॾिनी। साईं अमरो जिन पंहिंजी जेका साईं ते जेको कमु रखियल हो, कमु रखी पंहिंजो पूरो करे पंहिंजे हिसाब सां हिन मुदाख़लत कई शिमिर। साईं जिन मोटी आया। नेठ 10 जो ॾींहुं थियो आशूर जो, ऐं साईं अमरो इब्न करज़ात इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम हाण छो त पहिरियों जेको वसकारो थियो आहे तीरनि जो, उन में जेके मालिकनि जा जानिसार बीठा हुआ, सीना पंहिंजा सहाए सीननि खे ढाल करे, त जेको हमिलो थिए, जेको तीर या नेज़ो अचे उहो असांखे लॻे, असांजे हूंदे असां पंहिंजे मौला ॾे को तीर या को नेज़ो या का तरार न वञणु ॾींदासीं, न रसणु ॾींदासीं। जॾहिं उहे शहीद थी विया आहिनि, हाणे ही जेके अञा जेके पोइ सिफ़ आहे, उहे जेके बीठा आहिनि, उहे मौला खां इजाज़त वठनि था। तिन में साईं अमरो इब्न करज़ात इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम भी शामिल आहे, जेके मालिकनि खां इजाज़त वठनि था त मौला असांखे इजाज़त ॾियो त हाणे असां वरी अॻिते थी साम्हूं थी पंहिंजा सीना जेके आहिनि उहे ढालूं करे बियूं, असांखे इजाज़त ॾियो जो असां क़ुर्बान थींदासीं तव्हांजी ज़ात पाक तां, असांखे तव्हांजो अमर खपे। हाणे मालिक मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक, काइनात जो मालिक, जीअं चाहे तीअं करे सघे थो। मालिक हिननि जो शौक़ शहादत ॾिसी हिननि खे मालिकनि इहा एतिरी इजाज़त ॾिनी, इहो सरकार जिन खां ही कदम पंहिंजा वधाए वञी अॻियां थी पंहिंजा सीना ढालू करे बीहनि। और जेको क़ुरान पाक में फरमान आहे सूरह साफ़ात में, बिस्मिल्लाह रहमान रहीम, वस्साफ़ात सफ़ा, सूरह आहे 37, उनजी पहिरीं आयत। उहे जेके सिफ़ूं ॿधी साम्हूं थियनि था, उहो रंग हो करबला जो, पहिरीं सिफ़ वारा जेके पंहिंजा सीना सहाए बीठा, उहे तीरनि जे लखनि जी तादाद में तीरनि सां हो चनी थिया आहिनि। हाणे ही ॿी सिफ़ वधे थी अॻियां, इहे बि जानिसार आहिनि, इहे बि पंहिंजो सीनो ॾेईंदा, पंहिंजो सिर ॾेईंदा साम्हूं नेज़नि खे, तीरनि खे। सो मालिकनि खां साईं जेके बि जानिसार मौजूद आहिनि, अमरो इब्न करज़ात समेत अलैहिस्सलाम, इहे मालिकनि खां अमर वठनि था। ऐं पोइ उते साईं अमरो इब्न करज़ात इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम ॿिया बि जेके मालिकनि जा शहीद आहिनि, जेके मालिकनि जे लाइ शहीद थिया आहिनि, हक़ जे लाइ जेके शहीद थिया आहिनि, दीन मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाइ जेके शहीद थिया आहिनि, उहे उन्हनि मां किन किन पंहिंजा नज़म पढ़िया, हुननि जे इश्क खे शाबास जो हू अहिड़े मौक़े जे लाइ हो संभरी आया आहिनि, हू पंहिंजा नज़म चई भेटा ॾेई हक़ पाक खे शहीद थियनि था। उते पोइ साईं अमरो इब्न करज़ात अलैहिस्सलाम जिन जो ज़िक्र आहे, त साईं बि शेर पढ़नि था। ईअं ॿियनि शहीदनि जो बि घणनि जो ई कलाम आहे, जेको उन्हनि उते कलाम चयो आहे, ऐं कलाम चई भेटा ॾेई हक़ पाक खे, मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे
पोइ हुननि पंहिंजा सिर कुर्बान कया। सो साईं अमरो इब्न करज़ाद इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम मैदान में अॻियां वधी था वञनि। ऐं ईअं ॿिया बि, छो त जीअं अॻु में बि ज़िक्र थियो आहे त हाणे हमलो जेको आहे उहो को हिकिड़े पासे खां न पियो थिए, उहो साॼे पासे खां बि थिए पियो, साम्हूं खां बि थिए पियो, खॿे पासे खां बि थिए पियो, छो त उहो 1.25 लख जो लश्कर आहे अॻियां। पर हू एतिरा त ॾिनल आहिनि जो हू सभु बि हिकदमि मथां चढ़ी नथा अचनि, उन्हनि साह सुकियो पियो आहे। सो साईं अमरो इब्न करज़ाद इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम पंहिंजो नज़म पढ़नि था। कद अलमतो कतीबतो अल अंसार इन्नी साहिमी होजता अल दम्मार ज़रब गुलामिन गैरे नक्सिन शारी दूना हुसैन मोहजती वदारी मुंजी साख खां वाकिफ़ आहिन अंसार यकीनन मूं मज़बूत हिमायती आहियां इज़्ज़तदार। मुंजी साख खां वाकिफ़ आहिन अंसार यकीनन मूं मज़बूत हिमायती आहियां इज़्ज़तदार। ज़रब त गंज आहे हिन जवान जी, ज़रब त गंज आहे हिन जवान जी हुसैन अलैहिस्सलाम। हुसैन तां मुंहिंजी जान ऐं काइनात कुर्बान थी। इन खां बाद साईं हाणे ऐं ॿिया बि जेके जान निसार आहिनि मौला जा, उहे सभु विढ़नि पिया। के घड़ियूं गुज़रियूं आहिनि, ही झड़पुनि खे हमलनि खे मुंहुं ॾेनि पिया। ऐं इन में एतिरी देर में पोइ हाणे कलाक जी तारीख़ में आहे त कलाक खनि हिननि जेके मालिकनि जा जान निसार हुआ, इन्हनि पंहिंजा सीना सहाए हे विढ़िया आहिनि अॻियनि सां। ऐं इन वेड़ में ही जो पंहिंजो सीनूं पंहिंजा सिर साम्हूं कयो बीठा आहिनि, विढ़नि पिया ऐं सीननि जी ढाल करे बीठा आहिनि त मालिकनि ॾांहुं असां ऐं ख़ैमनि पाकनि ॾांहुं असां कंहिंखे बि रसण न ॾींदासीं। इन में हिन साईं अमरो इब्न करज़ाद खे नेज़ो हो यज़ीद लश्कर मां उहो खुपी थो वञे साईं जिन जे सीने में। ऐं जीअं साईं जिन जे सीने में नेज़ो खुपी थो वञे, साईं जे सीने खां लंघी पार थी साईं जी पुठी खां निकिरे थो। साईं मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम ॾे रुख करे हीअं फिरी ऐं पोइ मौला खे हथ ॿधी अर्ज़ था कनि उतां, चवनि था या फर्ज़ंदे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम, छा मूं पंहिंजो कौल पूरो कयो? मौला इमाम हुसैन अलैहिस्सलाम पाक फरमाइनि था, बरहक तव्हां पंहिंजो कौल पूरो कयो। तव्हां हाणे मौला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वटि हाज़िर थियण वारा आहियो ऐं असां तव्हां सां उते अनक़रीब मिलण वारा आहियूं। इन घड़ी इहे लफ़्ज़ मुबारक, इहा ख़बर ख़ैर जी ॿुधी साईं अमरो इब्न करज़ाद जिन उते मैदान में शहीद थियनि था। ते उहे आहिनि जेके लुॾिया न पंहिंजी जाइ था। साईं सैयद शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साईं फरमाए थो, सूरी सिंगारे असुल आशिकनि खे, सूरी सिंगारे असुल आशिकनि खे, लुॾिया कीन लतीफ़ चए थिया नेज़े निज़ारे। उहो जेको मौला अली अलैहिस्सलाम जी सुन्नत क़ाइम आहे, जेको मौला अली अलैहिस्सलाम जे लाइ मौला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हा त करारन गैर फरारन, हू ॼमी मुक़ाबिलो करण वारो आहे, पोइ ते कदम हटाए
भॼण वारो न आहे, फरार थियण वारो न आहे। उन सुन्नत ते क़ाइम आहिनि ही सभु जेके बि मौला जा आशिक पाक आहिनि। तॾहिं जेके हुआ, पोइ बि जेके आया ऐं जेके आहिनि ऐं जेके ईंदा रहंदा, इन्हनि जो कदम केरु हटाए नथो सघे हक़ तां। सो बिटाई साईं तो चए, सूरी सिंगारे असल आशिकनि खे, लुॾिया कीन लतीफ़ चए। पंहिंजी जाइ तां लुॾिया कोन, छो त मौला जी सुन्नत ते क़ाइम आहिनि उहे। करारन, जेको पंहिंजी जाइ ते खुपी बीहे, लुॾे ई न, कदम पोइते न हटाए, भॼे न, गैर फरारन। सूरी सिंगारे असल आशिकनि खे, लुॾिया कीन लतीफ़ चए। थिया नेज़े निज़ारे, कोठियो किनारे, आणियो चाढ़े उनखे। ज़िक्र इहो साईं अमरो इब्न करज़ाद इब्न काब अल अंसारी अलैहिस्सलाम जिन जो, जेके मौला तां कुर्बान थिया, हुसैन अलैहिस्सलाम पाक तां, हक़ पाक तां, दीन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम तां।